अस्सलामुअलैकुम या अली मदद मां आहियां महर फ़कीर। हिन वक़्तु कराची सिंध में शाह फैसल कॉलोनी वटि जेका वॾी टिरकी पुल आहे, जेका कोरंगी ऐं शाह फैसल एयरपोर्ट वग़ैरह खे मिलाईंदी आहे, उते बीठो आहियां। हीउ ॾिसो, हीउ जेको रस्तो आहे पोइ हिते हेॾां हीउ वञे थो शाह फैसल, ऐं जेको परियों रोड आहे इहो वञे थो कोरंगी। हेठां हे पाणी आहे बरसाति जो, जेको जबलनि तां लही ईंदो आहे ऐं हिन रोड नदीअ खे भरे छॾींदो आहे। रोड ठहे जेको पंहिंजो डिफेंस खां नदीअ मंझां सिधो पहिरियां टाउन ऐं DHA खे मिलाईंदो ऐं VIP कमु तरीक़ाती हिसाब सां जारी आहे। ज़बरदस्त कमु आहे। वाह 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 वाह, हीअ मुंहिंजी नंढड़ी आहे जेका मुंहिंजी वीडियो भरे पई। माशाअल्लाह, तमामु ज़बरदस्त पुल आहे। हीअ ॾिसो, हीअ नदी तव्हांखे ॾेखारियां, हीअ ख़ासि करे मूं सभु नदीअ जो करे वीडियो भरियो आहे त तव्हांखे नदी ॾेखारियां त बरसाति में नदी कीअं थी भरिजे। माशाअल्लाह, तो अला फ़िर थधो, असां हीअं जो बरसाती मौसम हुई, ॾींहुं बि थधो हुयो। दिलि चयो त शहर जो राउंड हणिजे, कुझु घुमिजे, कुझु फिरिजे, कुझु खाइजे, कुझु पीइजे, ताकी हाणे घर में वेही केतिरी वांगुरु वेही रहूं, इहो मुनासिबु न आहे। बस मोकल मिली आहे, सो दिलि चयो त चकर हणिजे, जो मोकिलाणी न आहे। दिलि दुआ में यादि कजो, अव्हां जो पंहिंजो, अव्हां असांजा। सो अस्सलामु अलैकुम या अली मदद महर फ़कीर कराची सिंध शाह फैसल कॉलोनी। ख़ुदा हाफ़िज़।